अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं तो मुसलमाननि जे लाइ आज़ाद मुल्क जो ख्वाब ॾिसंदड़ ऐं इंसानी रूह बेदार कंदड़ मुफ़क्किर पाकिस्तान शाइर मशरिक डॉक्टर अलामा मोहम्मद इकबाल जो अॼु 142 ॼमण जो ॾींहुं समूरे मुल्क में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। हर साल 9 नवंबर ते पूरे पाकिस्तान में शाइर मशरिक अलामा इकबाल जे ॼमण जो ॾींहुं योम इकबाल जे तौर ते मल्हायो वेंदो आहे। अलामा मोहम्मद इकबाल नंढे खंड जे मुसलमाननि जी आज़ाद रियासत जे ख्याल खे जन्म ॾिनो हो। हिन जे लफ़्ज़नि में इहा ताक़त हुई त हिन मुसलमाननि जे हक़नि जे लाइ जदवजहद कंदड़नि ऐं आज़ादी जे लाइ कदम अॻियां वधाइण जी अवलियत ॾिनी। अलामा इकबाल नंढे खंड जे मुसलमाननि खे गुलामी जी ज़ंजीरनि मां आज़ादी ॾियारण जे लाइ जुदा क़ौमियत जो अहसासु उजागर कयो ऐं पंहिंजे शाइरी ज़रिए मुसलमाननि खे जगायो। हिन जी बहितरीन सोच उमीद जो इहो चिराग रोशन कयो जंहिं न सिर्फ़ मंजिल पर रस्ते जी बि निशानदगी कई। अलामा इकबाल जो शेर आफ़ाक कलाम दुनिया जे हर हिस्से में पढ़ियो ऐं सम्झियो वेंदो आहे। हिन हमेशह मुसलमाननि खे पाण में इतिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी तलक़ीन कई ऐं अमल करण जी दावत ॾिनी। अलामा इकबाल जे ॾियारे जे हवाले सां समूरे मुल्क जे तालीमी इदारनि में तक़रीरी मुक़ाबला मुनक़द कया पिया वञनि जंहिंमें इकबाल जे कलाम ऐं हिन जी शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रोशनी विधी वेंदी। यादि रहे त अलामा इकबाल 9 नवंबर 1877 ईस्वी में सियालकोट में पैदा थियो। हिन 21 अप्रैल 1938 में वफ़ात कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।